उडेरुलाल नादरा ऑफिस उडेरुलाल जे इंचार्ज खिलाफ रहवासी जो प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। उडेरुलाल जे रहवासी मोहम्मद सुमार छिट्टो नादरा इंचार्ज मोहम्मद आसिफ शाह खिलाफ एहतजाज कंदे दाहियो आहे त नादरा इंचार्ज अबोज माण्हुनि खे ॼाणी वाणी तंग करे रहियो आहे। हुन दाहिंदे चयो त नादरा इंचार्ज कार्ड ठाहिण बजाए आवाम खे दाबा ॾेई रहियो आहे। हुन ॿुधायो त नादरा इंचार्ज चवण ते सिक्योरिटी गार्डन हुन खे ज़ोरी ज़बरदस्ती ऑफिस मां धिका ॾेई कढी छॾियो। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त नादरा इंचार्ज रिश्वत वठी गैर क़ानूनी रहंदड़ माण्हुनि खे कार्ड ठाहे ॾिए थो जॾहिं त असल रहवासियुनि खे रुॻो रुलाए खे परेशान करे रहियो आहे। हुन चयो त ॼाणायल इंचार्ज अॻु में बि अवामी शिकायतुनि ते बदिली थी वियो हो पर ॿीहर बदिली कराए आयो आहे। हुन नादरा इख़्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।